अहम ख़बर शामिल कंदासीं। सिंधड़ी तालके जे ॿिनि पोलिंग स्टेशनुनि ते पोलिंग जो अमल शुरू न थी सघियो आहे। वोटर लिस्टूं न हुअण सबबि वोटिंग जो अमल शुरू न थियण सबबि उम्मीदवार ऐं वोटर परेशान आहिनि। तव्हांखे अहम ख़बर ॾियूं पिया। सिंधड़ी तालके जी ॿिनि पोलिंग स्टेशनुनि ते पोलिंग जो अमल शुरू न थी सघियो आहे। वोटर लिस्टूं न हुअण सबबि वोटिंग जो अमल शुरू न थियण सबबि उम्मीदवार ऐं वोटर परेशान आहिनि। तव्हांखे ख़बर ॾियूं पिया। सिंधड़ी तालके जी ॿिनि पोलिंग स्टेशनुनि ते पोलिंग जो अमल शुरू न थी सघियो आहे। वोटर लिस्टूं न हुअण सबबि वोटिंग जो अमल शुरू न थियण सबबि उम्मीदवार ऐं वोटर परेशान आहिनि। ख़बर ॾियूं पिया तव्हांखे। सिंधड़ी तालके जी ॿिनि पोलिंग स्टेशनुनि ते पोलिंग जो अमल शुरू न थी सघियो आहे। वोटर लिस्टूं न हुअण सबबि वोटिंग जो अमल शुरू न थियण सबबि उम्मीदवार ऐं वोटर परेशान आहिनि। तव्हांखे अहम ख़बर ॾियूं पिया नाज़रीन त सिंधड़ी तालके जी ॿिनि पोलिंग स्टेशनुनि ते पोलिंग जो अमल शुरू न थी सघियो आहे। वोटर लिस्टूं न हुअण सबबि वोटिंग जो अमल शुरू न थियण सबबि उम्मीदवार ऐं वोटर परेशान आहिनि। सिंधड़ी तालके जी ॿिनि पोलिंग स्टेशनुनि ते पोलिंग जो अमल शुरू न थी सघियो आहे।